पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऑफिस सखर में 1 अरब रुपयनि ॾे ठीके तां ठेकेदारनि में झेड़ो थी पियो आहे। अहम ख़बर नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया। सखर खां पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऑफिस सखर में 1 अरब रुपयनि ॾे ठीके तां ठेकेदारनि में झेड़ो थी पियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऑफिस में कम जी NIT बाबति जुड़ियल कमेटीअ जे चेयरमैन एक्सियन अली अकबर मितलो ऐं मेंबरनि जी मौजूदगीअ में ठेकेदार हिक ॿिए ते उलरूं कंदे हथे पइजी विया। ऑफिस में मौजूद अमलो ऐं ठेकेदार विढ़ंदड़ ठेकेदारनि खे छॾाईंदा रहिया। अमलदारनि जो चवणु आहे त रोहिड़ी सालिह पट पनवा कयल ऐं सखर लाइ 1 अरब जा कम आहिनि। 13 NIT लाइ 72 ठेकेदारनि ठीको खणण लाइ अप्लाई कयो आहे। आम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाही ॾींदा हलूं त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऑफिस सखर में 1 अरब रुपयनि ॾे ठीके तां ठेकेदारनि में झेड़ो थी पियो आहे। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग ऑफिस में कम जी NIT बाबति जुड़ियल कमेटीअ जे चेयरमैन एक्सियन अली अकबर मितलो ऐं मेंबरनि जी मौजूदगीअ में ठेकेदार हिक ॿिए ते उलरूं कंदे हथे पइजी विया। आम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट ऑफिस सखर में 1 अरब रुपयनि ॾे ठीके तां ठेकेदारनि में झेड़ो थियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सखर में सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर मोर्डो महर सां। जी मोर्डो, अपडेट कजो। हे ॿुधाए पियो वञे त ठेकेदारनि में झेड़ो थियो आहे। जी बिल्कुल, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जे जेको आहे 1 अरब जे कमनि जे ठीकनि में जेको आहे हिसो वठण दौरान ठेकेदारनि जे विच में झेड़ो थी पियो आहे। उन दौरान ठेकेदारनि हिक ॿिए ते उलरूं करे जेको आहे हथे पइजी विया हुआ। उन हवाले सां जेको आहे ठीकनि जे हवाले सां जेको आहे 13 कम जेके आहिनि सखर ज़िले जे हवाले सां ॿुधाया विया आहिनि त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जा आहिनि, जिन में जेको आहे ठेकेदारनि जे तरफ़ां अप्लाई करण दौरान जेको आहे कमनि में हिसो वठण दौरान ठेकेदारनि जे विच में पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट जे जेको आहे ऑफिस जी जेका जुड़ियल कमेटी हुई, चेयरमैन एक्सियन अली अकबर मितलो ऐं कमेटी मेंबर वहीद कासमी ऐं मेंबर जाफ़र अली मलाणो जे मौजूदगीअ में ठेकेदार जेके आहिनि ऑफिस जे अंदरि विड़ी पिया। उन दौरान ठेकेदारनि जे तरफ़ां हिक ॿिए खे जेको आहे हिते उलरूं कयूं वयूं ऐं उन दौरान हिक ॿिए खे धिका ॾियण दौरान हथे बि पइजी विया ऐं ठेकेदारनि खे मौजूदु जेके ऑफिस जो अमलो हो या ॿिया ठेकेदार उन्हनि जे तरफ़ां उन्हनि खे जेको आहे छॾाईंदा रहिया। उन दौरान ऑफिस में जेको आहे ठेकेदारनि जो 1 अरब जे ठीकनि तां मैदान जंग जेको आहे बणियल नज़र आयो ऐं उन हवाले सां अमलदारनि जो चवणु आहे त सखर ज़िले जे रोहिड़ी सालिह पट पनवा कयल ऐं सखर लाइ 1 अरब जा जेके आहिनि कम आहिनि, जंहिंजे 13 NIT लाइ 72 ठेकेदारनि जे तरफ़ां अप्लाई कयो वियो। उन दौरान ठेकेदार जेके आहिनि पाण में ठीकनि जे मामले तां अटकी पिया आहिनि ऐं उन दौरान जेको आहे ऑफिस जे अंदरि ठेकेदारनि हिक ॿिए ते जेको आहे उलरूं करे हथे पइजी विया ऐं धिका ॾिना विया ऐं उन खां पोइ जेको आहे अमले जे तरफ़ां विढ़ंदड़ जेके ठेकेदार आहिनि उन्हनि खे छॾायो वियो। ठीकु आहे मोर्डो, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।